अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आहियां। दानिश खुश्क पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि शहर में केतिरे ई ॾींहंनि खां वाटर सप्लाई जेको पीअण जो साफ़ पाणी आहे उहो शहरियुनि खे फ़राहम नथो कयो वञे, जंहिं सबबि जेके शहरी आहिनि उहे पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। ऐं तव्हां दादू खां शहर खां 4 किलोमीटर मुफ़ासिले ते सभी लाइ थधे पाणी जी मिठे पाणी जी शहरी उतां पाणी भरण जे लाइ अचनि था। उन्हनि शहरियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ऐं हे जेको तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघंदो कैमरा जी अक्सां जेको पाणी झरियुनि में भरियो पियो वञे, रक्षा गॾां गाॾो ऐं घोड़े गाॾे ज़रिए उहो शहर में विकिरो थिए थो, जेको 100 रुपए खां 150 रुपए ताईं झरी जेके शहरी आहिनि पीअण जे पाणी जे लाइ ख़रीद करण ते पैसनि ते मजबूर आहिनि। पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि करोड़े रुपयनि जी लागत सां जेके दादू शहर में वाटर सप्लाई जूं स्कीमूं फ़राहम कयूं वियूं आहिनि उहे गैर फ़ाल आहिनि, जंहिं सबबि जेके शहरी आहिनि उहे पीअण जे पाणी जे लाइ फुड़े जे लाइ बि स्कीमूं आहिनि, उन शहरियुनि खे पीअण जो साफ़ पाणी पीअण जे लाइ फ़राहम नथो कयो वञे। हिन वक़्तु हिकु शहरी मौजूदु आहे, उहो हुते पाणी भरण आयो आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कनि। सम्झो असां तक़रीबन इहो मुसलसल चवंदा आया आहियूं त असांखे पाणी पीअण जो ॾियो, पाणी पीअण जो, पाणी पीअण जो, पर असांखे अॼु ताईं हिन खां पाणी त हिकिड़ो 70 साल खां जी लाइनूं डैमेज थी वञनि, हुते पाणी ईंदो किथां वॾी ॻाल्हि। असां अहिड़ी दरख़्वास्त म्यूनिसिपल कमेटी खे बि ॾिनियूं आहिनि, खोड़ अहिड़ी पाड़े वारा असां विया आहियूं सभु, पर अॼु ताईं असां को माना सोकार में न आहे असां सां। पैसनि ते पाणी वठी पियो पिया जी, असां तक़रीबन 70 गैलियूं रोज़ घर लाइ पई वठंदा आहियूं, तक़रीबन 200-300 जो रोज़ वठंदा आहियूं पाणी असां। अॼु बि हिन महिल सुबुह खां पहिरियां त रमज़ान जे करे पाणी असांखे के ॾींहुं कान ईंदो, हिन महिल असां पाण लाइट जे न हुजण जे करे पाण पाणी भरण आया आहियूं। 4 किलोमीटर त तक़रीबन आहे घर खां असांजो मुफ़ासिले खां वठी घर, असां हिन पाण ते पंहिंजे घर लाइ पाणी पीअण जो भरण आया आहियूं। असांजे घर में पाणी पीअण जी ॾाढी तकलीफ़ हुई, तॾहिं असां पाण हिते पाणी भरण आया आहियूं। 2-2.5 किलोमीटर जो सफ़र आहे। हाणे 2.5 किलोमीटर सफ़र ते बाइक ते न हिकु त रिस्क बि आहे बिल्कुलु, जो असां पाणी न आहे। हाणे पाणी ते हिकिड़ो जनरली जापो आहे, इहो त लाज़मी हर शख़्स यानी की इहो हुकुमरान खे ॾियणु घुरिजे जनरली, पर नथा ॾियनि। वाटर सप्लाई पाणी कॾहिं काॾी कोन्हे। हाणे हेतिरे ताईं 3 किलोमीटर ताईं भराइण अचूं था पाणी पीअण जे लाइ डेली भरणींदा डेली भरींदा आहियूं। उते जेको पैसनि ते विकिरो थिए थो उहो पैसनि ते ख़रीद नथा कयो पाणी। न, उहो हाणे एतिरी शॉर्टी त न आहे न, उहो केतिरो साफ़ु पाणी आहे। पाण इंसान जॾहिं भरणु अचे त हुनखे पाण शॉर्टी आहे त मां सफ़ाई कयां थो या नथो कयां। कहिड़ो मुतालबो कंदो इंतिज़ामिया खां? इंतिज़ामिया इहो मुतालबो आहे त को वाटर सप्लाई टाइम डेली रूटीन ते अचे, छो की 2-3 महीननि खां वाटर सप्लाई बंदि आहे। किथां खां पाणी भरण आयो ऐं छा मसलो आहे? घणनि ॾींहंनि खां वाटर सप्लाई पाणी कोन्ह थो? हफ़्तो थी वियो आहे, कान आयो आहे। ऐं हेॾा मरखपुर खां ईंदा आहियूं असां डेली पाणी भरण? जी हा, घणा चकर पाणी भरण? असां हिकिड़ो ॾींहुं ईंदा आहियूं बसि। किथां खां आया आहियो? छा मसलो आहे हिते तव्हां पाणी भरण? असां दरियोट खां आया आहियूं। डेली पाणी भरण ईंदा आहियो? जी जी डेली। तव्हांजे पाड़े में पाणी कोन्ह थो अचे वाटर सप्लाई? न, वाटर सप्लाई अचे ई कोन थो, माना ईंदो आहे कॾहिं सुबुह जो माना ईंदो आहे, त न त पोइ न ईंदो। दरियोट खां आया आहियूं, ताज कॉलोनी। पीअण जे लाइ डेली भरण ईंदा आहियो? जी डेली। वाटर सप्लाई में असां डेली रोज़ हितों पाणी भरण ईंदा आहियूं। मरकपुर मां वाटर सप्लाई शाम जो 3 बजे राति जो ईंदो आहे। बसि हाणे इहो पाणी भरियूं वञूं था असां पीअण लाइ। केतिरी तकलीफ़ आहे वाटर सप्लाई? तकलीफ़ आहे पियो, हाणे न वेचण लाइ पाणी आहे, न को छा कुझु, इहो बसि रद पचाइण लाइ बि इहो ई पाणी इस्तेमालु कंदा आहियूं। ॿाड़ो बसि सिर्फ़ु हार वीट लाइ आहे। अॼु तव्हां दादू शहरियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। दादू जी पब्लिक हेल्थ खाते खे करोड़े रुपया बजट मुहैया कई थी वञे, जिन्हनि जो फ़र्ज़ु आहे शहरियुनि खे मिठो पाणी ऐं साफ़ु पाणी वाटर सप्लाई जो फ़राहम करणु। पर बदकिस्मती सां जेके वाटर सप्लाई जूं स्कीमूं आहिनि उहे केतिरे ई अरसे खां गैर फ़ाल आहिनि, जंहिं सबबि दादू शहर जे अक्सर इलाइक़नि में पीअण जो साफ़ु पाणी वाटर सप्लाई जो न पियो अचे, जंहिं सबबि जेके शहरी आहिनि उहे पैसनि ते पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। ॿिए पासे जेके शहरी पैसनि ते पाणी नथा ख़रीद करे सघनि उहे ॾूरान इलाइक़नि खां दादू शहर खां निकिरी 2 खां 4 किलोमीटर परे पंधु करे सबिलुनि तां पीअण जे लाइ साफ़ु ऐं मिठो पाणी भरे अचनि था। शहरियुनि ज़िले इंतिज़ामिया खां ऐं आला अमलदारनि खां इहो मुतालबो कयो आहे त दादू शहर खे वाटर सप्लाई जो पीअण जो साफ़ु पाणी फ़राहम कयो वञे ऐं शहरियुनि में जेका पाणी जे हवाले सां बेचैनी आहे उहा दूरि कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश खुश्क, दादू इशू।